अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद था सब दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सा हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असांजे चैनल ते न त समीर व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवांजो बेल न करंदो, काफ़ी असांजो हौसलातूं वधंदियूं ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो सिजाल खान एक तरफ़ वेंदो बावल खान ॾे, बावल खान खे इहे चवंदो त तूं ऐं मीर पाण में ठही वञो, पर वक़्तु उनखे न अची वेंदो। बावल खान खे इहे चवंदो त सिजाल खान सॼो मीर जो पासो वही वेंदो ऐं राणी बावल खान खे इहे चवंदो तव्हां हिकु चकर सिजाल खान जो फ़ैसिले ते एतबार करे ॾिसो। ऐं ॿिए पासे मूसा ऐं दरिया खान सुभाणे आज़ाद थी ईंदा। उन खां पोइ सिजाल खान ॾींदो रस नवाब खान खे टांडा ऐं ॿिए पासे रस नवाब खान वक़्त खे फ़ोन करे छॾींदो त इहो फ़ैसिलो करणु हरगिज़ न छॾ ऐं मीर ऐं बावल खान हिकु थियण न घुरिजनि। ऐं ॿिए पासे मीर सिजाल खान खे चवंदो त हाणे कीअं बि करे मूंखे बावल खान सां ठाव कराए ऐं मुंहिंजी भेण आज़ादु कराए ॾिए। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइ लाइक कंदा।